अस्सलाम वालेकुम साईं, कहिड़ा हाल अथव? ख़ुशि आहियो? अॼु त साईं असां कासमाबाद पिया घुमूं। कासमाबाद में साईं कटर गंद किचिरो सभु ख़तमु थी वियो आहे। साईं कासमाबाद एॾो सुहिणो लॻो पियो आहे। असां वारे सिंधी लीडर एॾो कमु करायो आहे कासमाबाद में। हाणे त साईं ॾिसो वाधू वाह खां जेको आहे इहो मथां हाईवे खां सिधो बसूं वाधू खां वाह खां अचनि पियूं। हींअर कासमाबाद बीठा आहियूं साईं। हीउ साम्हूं साईं वाधू वाह रोड आहे ऐं हेॾां साईं बीठा आहियूं, गाॾियूं अचनि पियूं थियूं कासमाबाद ॾे साईं, अंदरि शहर कासमाबाद में। अॼु साईं असां कासमाबाद में बीठा आहियूं। कासमाबाद में त साईं रोड रस्ता वाह जे नज़ारा लॻा पिया आहिनि। असांजे सिंधी वॾेरनि लीडरनि ॾाढा कम कराया आहिनि साईं। ॼाम ख़ान शोरो, काशिफ़ शोरो साईं अचण साईं जेको आहे सफ़ाई जा इंतज़ाम तमामु ख़ूबसूरत कराया आहिनि। हिन वक़्तु साईं असां बि बीठा आहियूं, ॾाढो ख़ूबसूरत नज़ारो लॻो पियो आहे। तव्हांखे ॾेखारियूं पिया था कासमाबाद जा ख़ूबसूरत मंज़र साईं। ए काका केॾा नसीम नगर में वञी आहे साईं? वाह जा नज़ारा लॻा पिया आहिनि कासमाबाद हैदराबाद जा। अॼु त साईं हैदराबाद सफ़ा जेको आहे VIP लॻो पियो आहे साईं। हैदराबाद में तव्हांखे असां घुमूं पिया साईं। हेॾां ही साम्हूं जेको आहे साईं वाधू वाह रोड आहे। हीअ साईं वाधू वाह ते सिग्नल बि लॻी आहे न। ऐं साईं वाधू वाह ते ॾिसो साईं महिमान बि आया आहिनि गैर मुल्की जेके तस्वीरूं कढनि पिया वाधू वाह जूं। नसीम नगर हिन पासे चौक नसीम नगर वियो हलियो साईं। ॾाढा ख़ूबसूरत मंज़र आहिनि। मूं चयो अॼु दोस्तनि खे जेको आहे घुमायूं ऐं साईं कासमाबाद पिया घुमूं। हींअर वाह जा नज़ारा लॻा पिया। हाणे नसीम नगर ॾे पंधु पिया वञूं अलमदार चौक ते साईं। हैदराबाद सफ़ा चमन लॻो पियो आहे साईं। हैदराबाद में गैर मुल्की महिमान बि ॾाढा घुमण आया आहिनि साईं। वाह साईं वाह साईं। अॼु कासमाबाद जो नज़ारो पिया कयूं। कासमाबाद वाधू आहे साईं, पोइ हिते हाणे नसीम नगर ते पिया वञूं, नसीम नगर चौक ते साईं। ॾाढी सफ़ाई आहे साईं। अॼु कासमाबाद जी घटियुनि में साईं गंद किचिरो आहे ई कोन। सफ़ा रोड सफ़ा साफ़ लॻो पियो आहे। भाउ सनावला ही ॾिसो भला अॼु सफ़ा रोड किचिरो विचिरो आहे ई कोन किथे कासमाबाद में। न त कासमाबाद पुॼंदा आहियूं ख़बर पइजी वेंदी आहे कासमाबाद आहियूं। हीअ बि अथरनि जा होटल आहिनि कासमाबाद में। इन्हनि होटल जेके आहिनि VIP खोले छॾिया आहिनि। ऐं साईं कासमाबाद जा वाह जा मंज़र आहिनि साईं। भाउ सनावला अमी ॿुधायो भला अॼु कासमाबाद में किचिरो विचिरो कोन्हे, धप किचिरो सफ़ा कोन्हे। अॼु मूंखे त यकीन कयो घुट बि थिए तेॾी सफ़ाई ॾिसी। हीअ साईं वाधू आहे खां अंदरि हाणे नसीम नगर ॾे वञूं पिया अलमदार चौक ते। अॻियां तव्हांखे जेको आहे नसीम नगर चौक ॾेखारींदासीं साईं। यकीन कयो कासमाबाद एॾो ख़ूबसूरत ॾिसी मूंखे त यकीन कोन पियो अचे। अॼु किचिरो गटर गंद इहो लॻे थो हाणे जेका असांजी 15 साल हुकूमत वई आहे हिनजी वॾी महिरबानी आहे साईं। हर शइ ख़तमु करे वई आहे। हीअ साईं बम्बई बेकरी वारे हिकिड़ी ब्रांच हेॾे बि खोली आहे साईं नसीम नगर चौक ते। ॾिसूंसि भला अथसि छा। सो हीअ साईं बम्बई बेकरी वारे जी ब्रांच तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ बम्बई हीअ बम्बई बेकरी वारे जी ब्रांच आहे साईं, तव्हांखे ॾेखारियूं पिया। मुख़्तलिफ़ केक बि अथसि ऐं मुख़्तलिफ़ केक साईं तव्हांखे ॾेखारियूं पिया। हीअ बम्बई बेकरी वारे ब्रांच खोली आहे हिकिड़ी वाधू वाह ॾे। इहा बि तव्हांखे ॾेखारियूं था साईं। वाह जी ब्रांच खोली अथनि। सो हीअ तव्हांखे ब्रांच ॾेखारे छॾीसीं साईं। वाह जा शीशा पाणे पिया खुलनि साईं। सो साईं हाणे तव्हांखे वरी जेको आहे घुमायूं पिया ॿाहिरि कासमाबाद जा रोड घटियूं। हल भणा जा पुट साईं अॼु त असां सफ़ा कासमाबाद में साईं दॿा लॻी आहिनि किचिरे जा। वाह रिज़वान वाह यार साईं कासमाबाद में हाणे फ्लैट बुक करायां थो साईं। हाणे अमी दोस्त ॿुधायो कासमाबाद में कहिड़ी इलाइक़े में जेको फ्लैट बुक करायां। एॾो साफ़ सुथरो कासमाबाद लॻो पियो आहे। सॼी सिंध जी जेका भीड़ भीड़ायो रुगो कासमाबाद रे। लाड़काणो बि कासमाबाद में, सखर बि कासमाबाद में, जेकमाबाद बि कासमाबाद में। सो भेणा अॼु वाकई कासमाबाद जी हेॾी भेणा सफ़ाई सुथराई ॾिसी अॼु वाकई साईं मूंखे त हीअ कासमाबाद जा रोड ॾिसो। हल भेणा जा पुट साईं। सिंध पब्लिक कमीशन किचिरो खाई वई साईं। हाणे किचिरो सिंध कमीशन सही कंदी, सिधो कंदी। हल भेणा कासम चौक ते साईं। नसीम नगर चौक ते साईं गुल लॻाए छॾिया अथनि। हीअ नसीम नगर चौक ते साईं गुल लॻी आहिनि। पार्क बीठी आहे ऐं हिते पार्क में अची वेही सघो था साईं। मां बि थोरो वेहा पिया हिन गोलड़े ते साईं। काशिफ़ शोरो साहिब जूं महिरबानियूं। हा साईं वाह जो गोलड़ो आहे साईं। ॾिसो हीअ वाह जो गोलड़ो आहे। सभु साईं परदेसी महिमान बि आया आहिनि घुमण। हीअ साईं गोलड़ा आहिनि वेहण जा। मोह सम्झो का तगारी पई आहे पर ऊंधी न पर साईं गोलड़ो आहे वेहण जो। वाह जो गोलड़ो लॻो पियो आहे।
ही काको साईं सीधी ॻोठ मां आयो आहे। ही नंढो साईं लॻो पियो आहे सिगरेट पीअण में। ही साईं बिल्डिंग अथव साम्हूं नसीम नगर जी। साईं अॼु त सफ़ा जेको आहे असांजो कासमाबाद यकीन कयो सभिनी सॼे सिंध खे मारे वियो आहे साईं। हा साईं असां सिंधियुनि जी दिलि आहे साईं कासमाबाद, दिलड़ी आहे साईं सिंध कासमाबाद। कासमाबाद में साईं गटर नालियूं नज़र ई न पिया अचनि बाबा। अहिड़ी ख़ुशबू बि हले बाबा, परफ्यूमनि जी ख़ुशबू। ही ॾिसो किथे बि साईं किचिरो ॾिसो। ही काको साईं परियां जेको नसीम नगर मां आयो आहे किचिरो उछलाइण, पर ॾिसो कीअं पियो उछलाए। ही काको साईं नसीम नगर मां आयो आहे किचिरो उछलाइण हिते अलमदार चौक ते। ऐं तव्हां ॾिसी सघो था साईं ही साइकिलूं बीठियूं आहिनि साईं कासमाबाद में। हाणे चोरी बोरी वारो सिस्टम ई कोन्हे साईं। अमजद शेख साहिबु ॾाढो अमन करायो आहे साईं। अमजद शेख साहिब जे अमन खां पोइ ॾिसो मोटरसाइकिल वारा कीअं सरेआम मोटरसाइकिल बीहारे विया आहिनि पार्किंग में। सो जेको आहे हाणे तव्हां दोस्त ॿुधायो त मां कासमाबाद में किथे फ्लैट बुक करायां, मूंखे ॿुधायो त सही ॾे। सो असांजी सिंध जी सॼे माण्हुनि जो ज़ोर जेको आहे बसि फिरी सिरी जेको आहे ख़ैरपुर मीरस वारनि जो बि कासमाबाद, लाड़काणे वारनि जो बि कासमाबाद, जेकमाबाद वारा बि कासमाबाद। अब कासमाबाद ॾिसो केॾो साफ़ लॻो पियो अथव भेणा। हा भाई इहे सभु गिदू रहण वारा। बहरहाल साईं कासमाबाद में मौसम बि ॾाढी ख़ुशगवार लॻी पई आहे। हल्की हल्की जेको आहे सर्दी बि लॻे पई। सो ही साईं लियारी या दोस्तनि बीठा आहिनि ॿ हिते। अॼु तव्हांखे साईं कासमाबाद जा मंज़र पिया ॾेखारियूं। तो साईं कासमाबाद बि वाह जो लॻो पियो आहे साईं। हवाऊं लॻनि पियूं थधिड़ियूं साईं कासमाबाद में। असांजो दोस्तनि खे बि घुमायूं। हवा खयोल जा न हैदर चौक खयोल जा टैक्सियूं पियूं हलनि साईं कासमाबाद मां। ए काका हैदर चौक खयोल। अड़े हिकिड़ी सवारी भेणा खयोल ग़रीब जे ॿार खे। साईं कासमाबाद में बीठा आहियूं। हाणे असांखे जेको हैदर चौक ॾे वञिणो आहे शहबाज़ बिल्डिंग ॾे। सो हाणे शहबाज़ बिल्डिंग जी तयारी में आहियूं साईं। हाणे साईं गाॾी पिया ॻोल्हियूं असां। ही साईं परियां वाधू वाह अथव। ही साईं वाधू वाह सिधो बाईपास रस्तो निकिरी वियो। वाधू वाह खां सिधो कराची बाईपास रस्तो निकिरी वियो साईं। ही साईं हाणे सिग्नल क्रॉस पिया कयूं। वाह साईं वाह। हाणे साईं वाधू वाह ते साईं सिग्नल लॻी आहे, ट्रैफिक बंदि कोन थी थिए साईं। वाह जा मंज़र आहिनि साईं। तव्हीं बि ॾिसो साईं रुगो तव्हां रुगो खिलूं था कयो असां सिंधियुनि ते। केॾी तरक़ी कई आहे असां सिंधियुनि। ही बसूं पियूं हलनि साईं हिते। वाह जा मंज़र आहिनि साईं। ही साईं कराची मां बसूं सर्विस जेका हले पई वाधू वाह अथव साईं। वाधू वाह जो नालो बालो साईं मथां रोड ठही वियो आहे साईं नाले जे। वाधू वाह साईं अहिड़ो लॻो पियो आहे सफ़ा किचरा बिचरा आहिनि ई कोन साईं। सफ़ा वाधू वाह VIP लॻो पियो आहे। वाधू वाह त ॾिसो साईं केॾो ख़ूबसूरत रोड लॻो पियो आहे सफ़ा। अॼु साईं वाधू वाह खे घुमण लाइ साईं गैर मुल्की महिमान बि अचनि पिया साईं। फोटू पिया कढनि वाधू वाह जा ऐं कासमाबाद जा। वाह जी तरक़ी कई आहे असां कासमाबाद साईं। पूनम पेट्रोल पंप पोइते आहे दादा। असां पूनम ते कोन्हियूं। असां नसीम नगर खां हेॾां थो बीठा आहियूं। हाणे नसीम नगर गाॾी पंचर में बीठा आहियूं। हैदर चौक वञिणो आहे पा। हैदर चौक वञिणो आहे। सिविल लाइन वञासीं हैदर चौक हैदराबाद शहर था वञूं। सो हाणे गाॾी अहिड़े इंतज़ार में बीठा आहियूं। भला हाणे रोड खुली वियो आहे त भला पोइ रोड जो फ़ाइदो वठूं। हा भाउ रोड जो फ़ाइदो वठूं। लताड़े न का गाॾी मूंखे। हा सिग्नल मुंहिंजो नंबर आहे साईं। सिग्नल हले पियो। सो साईं वाह जा नज़र अथव साईं। ही साईं वाधू वाह जो जेको गटर नाला सभु ख़तमु थी विया साईं। मथां ई मथां रोड VIP मंज़र। ही साईं तव्हांखे ॾेखारियूं पिया वाधू वाह ते साईं। अॼु हेॾी रश लॻी पिया कासमाबाद ते भेणा। असां वारा यूनिवर्सिटी वारा छोकिरा साईं सभु निकिरी आया आहिनि हींअर ॿाहिरि घुमण लाइ। यूनिवर्सिटी वारा बैचलर छोकिरा साईं सभु ॿाहिरि पिया घुमनि। ही साईं भया तो ॼाम खान शोरो जी बिल्डिंग आहे। कंहिं ज़माने में ख़रीद कई हुअसि। ऐं हिन पासे साईं अंदरि वरी जेको आहे नसीम नगर शीदी ॻोठ ते रस्तो वियो। अदा तव्हां सिंध वासियुनि खे ॾिसो घुमायां पियो भेणा। हेॾो कासमाबाद जी तरक़ी ॾेखारियां पियो।
ॾिसो न केॾी न कासिमाबाद तरक़ी कई आहे। हिते ॾिसो न गैर मुल्की महिमान केॾा घुमण आया आहिनि। हिते ॾिसो साईं गैर मुल्की महिमान घुमण आया आहिनि पकोड़ा चौक ते साईं। ही पकोड़ा चौक आहे साईं। पकोड़ा चौक ते ॾिसो गैर मुल्की महिमान केतिरा आया आहिनि घुमण। हींअर साईं पकोड़ा चौक ते बीठा आहियूं ऐं पकोड़ा चौक ते साईं तव्हांखे मंज़र पिया ॾेखारियूं पकोड़ा चौक जा। ही साईं पकोड़ा चौक जा तव्हांखे लाइव मंज़र पिया ॾेखारियूं। असांजे यूनिवर्सिटियुनि जा स्टूडेंट बि बैचलर सभु हींअर घुमण आया आहिनि साईं पकोड़ा चौक ते। साईं बाक़ाइदा तरक़ी थी आहे। असां तरक़ी जा जेके जेके हिमायती आहियूं हेॾी तरक़ी थी आहे पकोड़ा चौक ते साईं। जेके गंद किचरा सभु खॼी विया। दुकान साईं ॾिसो था VIP खुली विया आहिनि साईं। वाह जो पकोड़ा स्टॉप लॻो पियो आहे साईं। साईं जी असांजा छोकिरा सभु हैदराबाद पढ़ण वारा सखर लाड़काणे जकमाबाद सभु घुमनि पिया हींअर ॿाहिरि। हिते ॾिसो न आवारागर्दी कनि पिया। सो ही पकोड़ा चौक ते साईं पकोड़े वारे जेको हिते टोकन ते पकोड़ा पियो ॾे। सो हाणे असां बि ॾिसूं टोकन वठूं पोइ पकोड़ा वठूं भला। अंदरि साईं वञनि पिया पकोड़ा चौक जा पकोड़ा वठणु मुफ़्त जेके मशहूरु पकोड़ा वठणु। सो ही साईं तव्हांखे पकोड़ा चौक घुमायोसीं कासिमाबाद में साईं। वाधू वारे रोड साईं बाईपास ले सिधो हलियो वियो मथे। हाणे साईं तव्हांखे वरी वठी था हलूं नसीम नगर ॾे। सो संगत ही अथव साईं असांजो कासिमाबाद जी एॾी तरक़ी कई आहे। हाणे तव्हां संगत कासिमाबाद घुमो त पोइ असां वरी नसीम नगर खां थी अचूं था।